नालो साईं? ख़ैर मोहम्मद। ख़ैर मज़ात ज़ात जाम ॻोठु कहिड़ो अथई? ॻोठु आलमाबाद आहे, पर मूंखे 23 साल हुते रहंदो सदर साईं। हाणे जो लकी शाह सदर ते तूं ड्यूटी भरींदो उते रही करींदो जी त उते कॾहिं खां ख़िदमत में आई ऐं उते जे बारे में वधीक ख़बरदार ॿुधाए भला। 23 साल मूंखे सदर साईं असांजी मुर्शिदनि कॉलोनी मुंहिंजा वॾा आहिनि हा रोज़े वारनि जा, ऐं असांजी दरगाह रोज़े साईं सरदार जी दरगाह आहे। रहणु चए थो असांजे हुते सॼी ड्यूटी असांजे हवाले आहे। चाबी दरगाह निज़ाम सॼो अलहमदिल्ला गादी ने सैद शाह महमद शाह लकियारी आहे। हा असांखे 23 साल हुते आहे हलंदे जमायत जी तरफ़ां दरगाह जे तरफ़ां। माना 23 साल जेके तूं रहियो ॿुध इन वक़्तु में कॾहिं हज़रत छॾणी बादशाह आयो तूं हुई? मुंहिंजे हंधि आया आहिनि राति जो असां राति जो रहियल जामोट साहिबु हैदराबाद। हा इहो ॿुधाए। यादव मंगेरे मोकिलियऊं पाण ज़ाली माइटनि खे इतला मां सुबुह 9 बजे अचां थो। हा पोइ आयो पंहिंजो राति जो यादव मंगेरे मोकिलियऊं, उन सॼो बंदोबस्तु कयो ऐं सुबुह जो मंगेरे में ठाहियो हो गॾु इतला साईं जामोट साहिबु सिर्फ़ु हाजी रहमतुल्लाह भेण खे इतला हिकिड़े जी उहा अॻु में अची पोइ पाण असां सॼो ॾींहुं हुते 9 बजे आया, शाम जो 2 बजे ताईं हुआसीं छठधणी बादशाह। छठधणी बादशाह जॾहिं ईंदा हुआ न लकी शाह सदर ते त उते पाण जेका हाज़िरी भरींदा हुआ, पोइ उन खां पोइ वधीक कीअं भला उते जो सिलसिलो रहंदो हो पाण इबादत में ॻाल्हियुनि में ॿियनि शयुनि में? आया हुआ असांजे वक़्त में अॻु में जेको ईंदा त पोइ रहण बि थींदो रातिनि जो जेको हुते असां माण्हू ॿुधो वियो आहे हुते रहण बि थींदो, इबादत जे लाइ ईंदा या कमुकार थोरी का हूंदी त पोइ वसाण जेके उन्हनि खे मोकिलींदा। फ़कीर मोहम्मद अली वारा फ़कीर मोहम्मद उन्हनि खे दावा दुआ जे लाइ मौजूदा बादशाह सरदार के कॾहिं आया? किबला साईं बेस्ता गिड़िया शाह मदान साईं हा उन खां थोरो 20 ॾींहं अॻु में आया। 20 ॾींहं अॻु में आया साईं मौजूदा बादशाह राजा सिंह बादशाह। निगाह आहे हर वक़्तु ख़बरदारी वठंदा आहिनि सॼो न उन वक़्तु तव्हां हुते मौजूदु हुयो? तॾहिं हिते ॻोठु तव्हां हिते मौजूदु आहियो। पोइ भाउ साईं लकी शाह सदर जे बारे में भला जमायत अचे थी, माण्हू अचनि था, एॾो वॾो ओलिया बुज़ुर्ग आहे सिंध जे हवाले सां, कोन्हे को करामात का ॻाल्हि ख़ासि तौर ते? घणियूं आहिनि। हा अरब पाक खां पहिरियों सैयद घरानो अचण वारो अली मकी रहमतुल्लाह अलैह जन आया। अली मकी वापसि हलिया मके पाक जन्नतुल मौला में आहिनि। पोइ हींअर उर्स मुबारक थियो आहे सदर साईं रजब महीने में 6, 7, 8 रजब 28, 29 जनवरी। इहो हर साल थिए थो रजब में? 794 हा कलंदर बादशाह वक़्तनि कलंदर बादशाह खे रहण वारा इहे ई बुज़ुर्ग आहिनि। कलंदर साईं जा बि जेके सजादा नशीन अॼु ताईं सदर साईं जो औलाद लकियारी सादात असांजा मुर्शिद रोज़े वारनि जा बि सैद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह राशिदी सैद अॻु में सभु लकियारी। हा हिंदु सिंध में जेके बि लकियारी सादात आहिनि उन्हनि जो वॾो आहे। इहो जेको हा इहो जेको रोज़ो मुबारक उते ठहियलु आहे, इहो रोज़ो कंहिं ठारायो? इहो अब्दुल्ला शाह जो इहो जेको वज़ीर आला सिंध मुराद अली शाह जो पीउ अब्दुल्ला शाह। पाण साईं मुराद शाह कोन अचे असांजे बिल्कुलु न कोन ईंदो बिल्कुलु। अब्दुल्ला शाह हूंदो हेलीकॉप्टर उते जलाईंदो तमामु घणो कमु दरगाह। हा इहो भला रोज़े जो कमु वग़ैरह मुकमल थियल आहे की अञा कंप्लीट कोन थियो आहे? अञा कंप्लीट कोन थियो? वरी आला अरबाब हुजनि तॾहिं साईं सदर जिन साईं अरबाब आंदो कुझु फंड जेका ॿियनि खातनि में खणी वियो वापसि करायूं कुझु मिले हलियो कमु मथे सिंगार जो ॿियो कोन हींअर ॿियो कमु कोन हलियो। न माशाल्लाह रोज़ो भलो थी वियो आहे। ऐं मुंहिंजो तक़रीबन मूंखे 15 ॾींहं पहिरीं जेको असांजे दोस्त जी दावत ते भतो हुयो, मूंखे कॉलेज जा मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु हुआ। किथां जा? ऐं सांगड़ जा हुआ, कुझु ॿिए पासे जा दोस्त हुआ। कॉलेज न सांगड़ जे कॉलेज सांगड़ जा दोस्त मूंसां गॾु हुआ। फ़कीर से अलाह करे ख़ुशि हुजो, अव्हां सां मुलाक़ात थी।